ओम शांति। हाणे बाबा खे याद था करो। मां आत्मा बिकटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करा। बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे बच्चे, ऊंच से ऊंच परम पिता परमात्मा अर्थात परम आत्मा वो आहे रचयिता। ब्रह्मा विष्णु शंकर खां बि वॾो उहो निराकार आहे। पहिरियों पहिरियों शिव बाबा परमात्मा, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ इहे लक्ष्मी नारायण आहे, पोइ राम सीता। ईअं देवी देवता आहिनि बि नंबर, पहिरियों भॻवानु शिव, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ लक्ष्मी नारायण, पोइ राम सीता। मुख्य इहे ई सभु देवी देवता आहिनि ऐं भॻवानु शिव आहे। बाक़ी इहे अलॻि अलॻि जो अलॻि अलॻि देवियूं देव ठाहे रखिया अथनि, उहे सभु त शक्तियुनि जा प्रतीक आहिनि। ज्ञान जो सागर निराकार परमात्मा हाणे असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो। चए थो पूजण लाइक़ु त हिकु मां ई आहियां निराकार। छो जी निराकार ई त सभिनि खे शक्तियूं ॾियण वारो आहे न। महिमा हुनजी ई आहे, वॾे खां वॾो उहो ई आहे। त असांखे सदा वॾे खे यादि करिणो आहे न। बाक़ी त सभु देहदारी आहिनि। देहदारी आत्माऊं जनम मरण जे चक्कर में अची अची करे पंहिंजी शक्तियूं गुण ज्ञान गवाए छॾियूं, अर्थात शक्तिहीन थी वेंदियूं आहिनि। पोइ उहो बि परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्तियूं भरदियूं। त छो न असां बि डायरेक्ट परमात्मा खे यादि करूं न। हाणे मनुष्य खे त कॾहिं सम्झाए न सघंदो आहे न। ऊच ते ऊच परमात्मा ई जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे तॾहिं ब्रह्मा जे तन में अची करे असांखे इहो ऊच ते ऊच ज्ञान ॾींदो आहे, जंहिंसां आत्माउनि जी सदगति थींदी आहे। ॾिसो द्वापर युग खां असां भक्ति करूं पिया, अलॻि अलॻि देवी देवताउनि खे गुरूअनि खे तत्वनि खे पूजियो, लेकिन हिन सां असांजी दुख त दूरि न थिया न। सदाकाल जे लाइ दुख अशांति बीमारियूं रोग आदि सां मुक्त आत्मा कॾहिं थी सघंदी आहे जॾहिं वो पंहिंजे खे आत्मा सम्झे ऐं निराकार परमात्मा खे यादि करे। हाणे ई प्रैक्टिकल में जो चईंदा आहिनि न भॻवानु कॾहिं धरती ते ईंदो, हाणे जो ई समय आहे जॾहिं स्वयं परमात्मा हिन सृष्टि ते अची वियो आहे ऐं असांखे एॾी ऊची सम्झ थो ॾिए। चए थो तव्हांजा ॿ बाप अथव, हिकु शरीर जो बाप, हिकु आत्मा जो बाप। आत्मा जो बाप परमात्मा आहे ऐं शरीर जा माउ बाप त जनम मरण में ईंदा आहियूं त बदिलजंदा रहंदा आहिनि। इहे बि आत्मा जनम मरण में अचनि थियूं त बाबा चवनि था हिकु आत्मा शरीर छॾे थी वञे, ॿियो शरीर वठे थी। इन में दुख छा? माण्हू श्राद्ध आदि मल्हाइनि था, दुखी था थियनि कि फलाणे जो श्राद्ध आहे, ईअं आहे। बाबा चए थो उहा आत्मा वई ॿियो काथे जन्म वठे, उहो पंहिंजो जीवन जीए थी, तव्हां छो था हिते दुखी थियो? तव्हांजे दुख सां उहा आत्मा बि उते जाते बि हूंदी दुखी थींदी न। छो जी दुख जी वाइब्रेशन त वेंदी आहे न। दुख बि पहुचंदो आहे, जॾहिं ख़ुशी पहुचे थी त दुख बि। ॾिसो कोई त्योहार ईंदो आहे, सभु ख़ुशी मल्हाईंदा आहिनि त पूरी वायुमंडल ई ख़ुशी जो थी वेंदो आहे। त असां दुखी थियूं फलाणे जे लाइ त उहा आत्मा बि जाते हूंदी दुखी थींदी न। इन करे बाबा चए थो श्राद्ध आदि जेको मल्हाईंदा आहिनि हिन जो अर्थ आहे जंहिं बि आत्मा जो नाम जो श्राद्ध था मल्हायो था उन्हनि खे दुआयूं ॾियो, उन्हनि जे लाइ सुठो सोचो कि उहा आत्मा मूंसां गॾु ॾाढो सुठो पाठ वॼाए वई ऐं जाते बि उहा आत्मा हाणे हुजे उनजो जीवन हाणे सुख शांतिमय हुजे, कोई दुख हुनखे न अचे, हुनखे सभु प्राप्ति सभु मनोकामना हुनजी पूरी थिए। ईअं परमात्मा खे यादि करे हुन आत्मा जे लाइ असांखे सुठो सोचणो आहे। रुके रोटी खाराए सिर्फ़ु कपिड़ा आदि ॾेई हिन सां छा थींदो? माण्हू त चईंदा आहिनि श्राद्ध न कंदासीं त उहा जेकी बि आत्मा उहा असांखे पाप ॾींदी, ईअं कंदी, उनखे सुठो न लॻंदो।
पर उहा आत्मा त वञी ॿियो जन्म वठी, हुनखे थोड़ी पतो आहे तव्हां हुनजे नाम जो श्राद्ध था मल्हायो। श्राद्ध मतलब कि असां हुन आत्मा जे लाइ जे नाम जो जेको बि भोजन आदि खाराईंदो त हुनजो पुण्य जो खातो हुन में जमा थी वेंदो, हुन आत्मा खे पहुची वेंदो। असांजो जेको बि हुन सां अगरि रहल कर जो बि बुरो हिसाब किताब आहे, असां हुनखे परमात्मा खे यादि करे उनखे बि माफ़ करो, असां बि हुन सां माफ़ी मांगू भई असां मुंहिंजे कारण हुन आत्मा खे कोई दुख मिलियो हुजे त मां हुन सां माफ़ी थी मांगा, हुन अगरि मूंसां कुझु कयो हुजे ग़लति त मां हुनखे माफ़ थी कयां। इन रीति असांखे श्राद्ध मल्हाइणो खपे, बाक़ी दुखी न थियणो आहे। कोई बि आत्मा शरीर छॾे वञे थी त असांखे हुनखे दुआयूं ॾियणियूं आहिनि ताकी उहो ॿियो शरीर जाते बि वठे का कहिड़ी बि जीवन जीए ॾाढो सुठो जीवे, हुनखे कोई दुख परेशानी, त असांजी दुआयूं बि हुन वटि पहुचंदियूं आहिनि। असां हुनजी सुठी सुठी ॻाल्हियूं सोचूं न कि हुन में गुण छा हुया, कीअं असां सां गॾु असांखे ख़ुशि रख, त उहो ख़ुशी ॻाल्हियूं वारी सोचे करे असांखे ख़ुशि थियणो आहे, दुखी न थियणो आहे। आत्मा काॾे वेंदी थोरी आहे, हिते ई आसे पासे में ई जनम मरण वठंदी आहे। कहिड़े न कहिड़े अगरि तव्हां सां हिसाब किताब हूंदो त कहिड़े न कहिड़े रूप में उहो तव्हांजे आस पास ई हूंदी न। त बाबा चए थो माण्हू त इहे अलॻि अलॻि रीति रस्म त मल्हाइनि था, लेकिन अर्थ त सम्झणो खपे न, छो जो असां हिते दुखी थींदासीं त हुन आत्मा खे बि दुख पहुचंदो आहे। त असांखे सदा ई सभिनि जे लाइ शुभकामना रखणी, परमात्मा खे यादि करिणो आहे, छो जो सभई आत्मायूं पाठदारी आहिनि। हिकु जन्म में उहा आई, कहिड़े संबंध सां पाठ वॼाई, ॿिए जन्म में बि अगरि हिसाब किताब हूंदो त ॿिए जन्म में बि ईंदी ॿिए संबंध सां। ही आत्मायूं जनम मरण जे चक्कर में अचनि थियूं, इहा ॻाल्हि असांखे सम्झणी खपे। इहा ॻाल्हि न सम्झण सां ई मनुष्य दुखी थींदो आहे न। त बाबा चए थो हाणे हिन ॻाल्हि खे सम्झो कि हिकु आत्मा ई अलॻि अलॻि चोलो वठी करे अलॻि अलॻि रीति सां पाठ वॼाए थी, अलॻि अलॻि संबंध। इहा ॻाल्हि अगरि सम्झ में अचे त मनुष्य जो दुखी थींदो आहे न कि कंहिंजे बि कारण कंहिंजी मृत्यु थी वञे, कोई शरीर थो छॾे वञे त माण्हू दुखी थो थिए। लेकिन असांखे अगरि इहा सम्झ में अचे कि भई असां त पाठधारी आहियूं, न परम धाम जी रहण वारी आत्मायूं, हिते असां पाठ था वॼायूं, खेॾूं था, आहियूं असां निराकार आत्मायूं, लेकिन असांजो मोह वञी पइजी वियो आहे शरीरनि में। विनाशी शरीरनि में मोह विझणु सुठी ॻाल्हि आहे, पतो आहे इहे विनाशी शरीर आहे, हिकु न ॿिए ॾींहुं त वञिणो ई आहे हिनखे कॾहिं न कॾहिं। त विनाशी चीज में मोह न रखिणो आहे, असांखे हमेशह अविनाशी आत्मा में मोह रखिणो आहे। आत्मा कॾहिं बि मरी नथी, आत्मा दुख सुख भोगती आहे, सुठो बुरो सभु आत्मा ई कंदी आहे। त आत्मा जी स्मृति रखी करे परमात्मा खे यादि करे हाणे पंहिंजे जन्म जन्मांतर जे पापनि सां असांखे मुक्त थियणो आहे। कहिड़ी बि आत्मा सां मुंहिंजो कहिड़ो बि हिसाब किताब आहे उहो परमात्मा खे यादि करे सभु चुक्तो करिणो आहे। छो जो मनुष्य दुख सुख भोगे ईअं करे थो, छो जो हुनजा हिक ॿिए सां हिसाब किताब अथसि। आत्मा जे मथां जेको लेप शेप चढ़ंदो आहे इहे कीअं ख़तमु थींदो, परमात्मा खे यादि करे। त बाबा चवनि था हिन रीति असां कहिड़ी बि आत्मा जे लाइ उन्हनि जो पुण्य जो खातो जमा करे सघंदा आहियूं, कीअं परमात्मा खे यादि करे। ये दुनिया आई ही दुख और रोगन जी दुनिया, पाप आत्माउनि जी दुनिया आहे न। भारतवासी स्वर्गवासी हुया, ये श्री लक्ष्मी श्री नारायण जो ई राज्य हुयो। हाणे हीअ नर्क थियो आहे, हाणे पतित भ्रष्टाचारी दुनिया थी आहे। कृष्ण जी आत्मा बि हाणे नर्क में आहे न। तॾहिं त ॾेखारियो न कृष्ण कंस सां लड़ाई कई, कंस कोई सतयुग में न हूंदो। ये त कृष्ण जी आत्मा हाणे परमात्मा खे यादि करे, कंस अर्थात आसुरी स्वभाव संस्कार जंहिंमें हूंदा आहिनि, जेको कंस मुआफ़िक ईअं बुरी रीति माण्हुनि खे मारंदो आहे कंदो आहे, हुनखे कंस चईंदा आहियूं न। त इहे संस्कार हूंदा आहिनि आत्मा में। त कंस खे कृष्ण न मारे, कृष्ण जी आत्मा पंहिंजे अंदरि जेकी आसुरी स्वभाव संस्कार हुई उनखे परमात्मा खे यादि करे ख़तमु कई।
कृष्ण जी आत्मा 84 जन्म वठी हाणे अंतिम जन्म में साधारण पुरुष जे तन में आहे। त इन करे गीता में लिखियल आहे न, बस साधारण बूढ़े तन में ईंदो आहे। कहिड़ी साधारण बूढ़े तन में ईंदो आहे? जे तन में कृष्ण जी आत्मा हूंदी आहे। इहा हाणे पुरानी दुनिया थी वई आहे। न पुराणी दुनिया खे नयो ठाहिण लाइ मूंखे अचिणो ई पवंदो आहे। मकान नयो खां पुराणो, पुराणो खां नयो थींदो आहे न। आख़िरी जॾहिं पूरो ई पुरानो थी वेंदो आहे, रहण लाइक़ बि न थींदो आहे, त हुनखे तोड़े फोड़े पोइ हुते नयो ठाहिबो आहे। हाणे इहा दुनिया जो बि इहो ई हाल आहे। द्वापर युग खां दुनिया बुरी थींदी आई आहे, लेकिन थोरो थोरो अलॻि अलॻि धर्म स्थापक ईंदा हुया त हिन दुनिया जे दुखनि खे थमाईंदा हुया। लेकिन हाणे त सभी आत्माएं दुखी थी वयूं आहिनि। हाणे त इहा दुनिया रहण लाइक़ ई न आहे। इन करे बाबा हाणे हिन दुनिया खे तोड़े फोड़े करे हिते ई नई दुनिया जी स्थापना थो करे। पोइ जॾहिं तोड़ फोड़ थींदी आहे त असां किराए जे मकान में वञी करे रहंदा आहियूं न, ॿिए घर में वञी रहंदा आहियूं थोरे समय जे लाइ। त हिन दुनिया में तोड़ फोड़ थींदी त असां किथे वेंदासीं? असां मथे परम धाम में हली वेंदासीं। आत्मायूं निराकार परमात्मा सां गॾु परम धाम में हली वेंदियूं। पोइ जेसि ताईं हिते नई दुनिया ठहींदी असां मथे रहंदासीं। पोइ जॾहिं ठही वेंदी त मथां खां हेठि हली ईंदासीं। इहो बि हिकु खेल आहे न। अगरि असां हिनखे खेल मुआफ़िक ॾिसूं कि असां हिते खेल था खेॾूं, असांजो असली घर मथे आहे, त असांखे कोई दुख परेशानी न थी। खेल खेल में माण्हू एॾो दुखी थी वेंदो आहे कि ख़ुदि जे शरीर खे ई ख़तमु करे छॾींदो आहे। परंतु अगरि इहे यादि रहे कि असां हिते खेल था खेॾूं, चलो इहो कमु ठीकु न आहे, ॿियो थो करां, ॿियो न त टियों थो करां, इन रीति अगरि असां खेल खेलंदासीं न त असांखे जीवन में मज़ो ईंदो। अॼुकल्ह माण्हुनि खे सभु पंहिंजो जीवन बोझ थो लॻे। छो थो लॻे? छो जी हिक ॿिए में मोह वञी पहुतो आहे न। ऐं असां पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठा आहियूं, आत्मा सम्झो ई नथा कि मां आत्मा सुबुह खां राति ताईं हिन शरीर सां खेल थी खेॾां। कॾहिं रोटी थी खायां, कॾहिं रोटी ठाहियां, कॾहिं घर जो कमु थी करां, कॾहिं धंधो थी करां, कॾहिं कंहिंसां ॻाल्हायां थी, कंहिंसां संबंध में अचां थी। इन रीति असांखे खेल खेॾणो आहे। लेकिन आत्मा ख़ुदि खे भुलिजी आहे, पंहिंजे बाप खे भुलिजी आहे। हाणे शरीर खे त असां रोटी पाणी ॾियूं था जंहिंसां शरीर में खून ठहे थो, शक्ति ठहे थी, शक्ति अचे थी। लेकिन आत्मा जो सुबुह खां राति ताईं खेल खेॾे थी शरीर सां, उनखे असां कहिड़ो भोजन था ॾियूं? इहे ई उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ई था ॾियूं न। उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधूं था, ॾिसूं था, उहो ई सोचूं था, त हिन सां आत्मा जी शक्ति ख़तमु थींदी वेंदी आहे। हाणे आत्मा में शक्ति आहे ई न, उहो पंहिंजे शरीर खे कीअं हलाए? असां त शरीर खे सुठो भोजन था ॾियूं, आत्मा में त शक्ति न आहे, त पोइ शरीर खे कीअं हलाईंदी? पोइ चऊं था कि ॾिसो रोटी बि खाइनि था, एॾो खाइनि था त बि हली नथा सघनि। अलाए छा आहे? छो जी शरीर खे हलाइण वारी आत्मा में शक्ति न आहे। भले असां भक्ति त करूं था, लेकिन भक्ति सां बि आत्मा खे शक्ति न मिलंदी आहे। ॾिसो चई न भॻवान खे यादि करो त उहो अची करे तव्हांखे फल ॾींदो, तव्हांजी मदद कंदो। मतिलबु या भक्ति करण खां पोइ ईंदो न। हाणे भक्ति जो टाइम पूरो थी वियो, हाणे भॻवानु आयो आहे सम्झ ॾियणु। हाणे चए थो कि हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी आत्मा में शक्ति वधंदी। पोइ भले तव्हां शरीर खे थोरो सो बि हिकु फुल्को बि खाराईंदो न, तव्हांजो शरीर सुठी रीति हलंदो। बाबा चए थो शरीर खे ज्यादा कुझु थोड़ी खपे, शरीर खे त बसि 2 रोटी खपनि। इहे त असां ज्यादा हबत सां इहे खाऊं था न, त इन करे असांजो शरीर बि ठीकु नथो हले। कमु करो त ठीकु आहे, वरी बि खाइणु ठीकु आहे, लेकिन असां एॾो कमु बि नथा करूं, पोइ एतिरो खाऊं छो था? ऐं छो जी असांखे लॻे थो असां हली नथा सघूं, अलाए रोटी पाणी घटि खाधो आहे। लेकिन असां इहे सम्झो कि असांजी आत्मा में शक्ति न आहे, इन रीति असां हली नथा सघूं। त असांखे हाणे आत्मा में शक्ति भरणी आहे। हा, शरीर में कोई न कोई रोग हूंदो आहे, उहो ॻाल्हि अलॻि आहे, लेकिन तंदुरुस्त शरीर आहे, सुठो शरीर आहे। चऊं था न हाणे ॿार ॾिसो कुझु कमु नथा करनि, पुॼे ई नथो, छो जी हुननि जी आत्मा में बि उहो ख़ुशी, उहा शक्ति आहे न। सॼो ॾींहुं इन रीति घर में जेको माहौल हूंदो आहे हुन सां
सभिनि जी आत्मा जी शक्ति बि ख़तम थींदी वेंदी आहे न। भई घर में माहौल कीअं ठहींदो आहे, वॾनि सां ठहींदो आहे न। वॾा ई उल्टी सुल्टी ॻाल्हियूं सोचनि था, उल्टी सिधी ॻाल्हियूं ॾिसनि था, टीवी आदि अलाए छा छा, त घर जो वायुमंडल उहो थी वेंदो आहे। पोइ ॿारनि में शक्ति काथां अचे, ॿारनि जी आत्मा में। त हिन रीति पूरी ज़िम्मेवारी हूंदी आहे वॾनि जे मथां। जेको सोचदो आहे न, घर में जेको वॾो सोचदो आहे, उन सां घर में ख़ुशियूं ऐं परेशानियूं सुख ईंदा। अगरि वॾा ई सदा सुठो सोचनि, सुठो ई ॻाल्हाइनि, सुठी रीति हलनि, त नंढा बि पोइ उन रीति हलनि सिखी वेंदा आहिनि। भला हिकु न, ॿ न, टे न, चोथे न, पंजे ॾींहुं आपे ई हलंदा। त बाबा चए थो हिन रीति पंहिंजी सोच खे, पंहिंजी आत्मा खे शक्ति भरो हाणे। आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में शुद्धता भरो। मां आत्मा शुद्ध आत्मा आहियां। ॾिसो, सन्यासी घर बार छॾे जंगलनि में हली वेंदा आहिनि, चवंदा आहिनि असांखे शांती खपे। लेकिन हुते बि त अगरि मन में ॻाल्हियूं हलनि थियूं त तव्हां केतिरो बि परे हली वञो, केतिरो बि अलॻि हली वञो, लेकिन मन त शांति आहे। त मन खे असांखे कंट्रोल करण लाइ कोई शांती जी जॻह न खपे। मन खे कंट्रोल लाइ असांखे सम्झ खपे, असांखे परमात्मा जी यादि खपे। सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं असां जेतिरो वीचार कंदासीं ओतिरो असांजो मन शांति थींदो वेंदो। मन अशांति छो थींदो आहे? जॾहिं असां कंहिं कंहिं जी भाषा शुरू कंदा आहियूं, इहो छो थियो, हाणे कीअं थींदो, वरी छा थियो, ये शो जेका शब्द चईंदा आहियूं न असां, जीअं इन सां मन में अशांती शुरू थी वेंदी। त हिन रीति हाणे असांजे मन खे असां केतिरो बि शोर शराबो वारो बि स्थान हुजे न, हुन समय बि असां मन खे शांति करे सघंदा आहियूं। कीअं? सुठी ॻाल्हियूं सोचे करे। बेहद जो बाप हाणे चए थो कि तव्हांखे घर बार छॾे करे संन्यास न वठिणो अथव मूंखे यादि करण लाइ। तव्हां घर में रहंदे हुए पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। मां तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां न। मां तव्हांखे नथो चवां कि तव्हां शरीरदारी संबंधनि खे छॾो, बसि मां त चवां थो मूंखे बि पंहिंजो संबंधी ठाहियो। जेको मां सचो संबंधी तव्हांजी आत्मा जो आहियां, मूंखे पंहिंजो संबंधी ठाहे करे सॼो ॾींहुं मूंसां गॾु रहो। त तव्हांजे जीवन में मां तव्हांखे सेखारींदमि कि कीअं संबंध निभाइबा आहिनि, कीअं कर्म कबा आहिनि। मां आयो ई आहियां तव्हांखे शिक्षायूं ॾियण। हिन ब्रह्मा जे तन में अची करे बि मां हिन ब्रह्मा खे सभु कर्म करे करे ॾेखारियो हुयो कि ईअं कर्म कबो आहे। हाणे तव्हां बि मूंखे यादि करो त मां बि तव्हांखे सेखारींदमि। जीअं जेको कार्य असां जीअं बि कंदासीं, गुरू वटि सुठो, हुनजो लेप शेप आत्मा ते ठहींदो न, उन अनुसार ई संस्कार बि ठहींदा आहिनि। कोई साहूकार, कोई ग़रीब, कोई रोगी, कोई तंदुरुस्त ठहींदा आहिनि। इहे अॻिले जन्मनि जे कर्मनि जे हिसाब किताब सां थींदा आहिनि। कोई तंदुरुस्त आहे त ज़रूरु हुन अॻिले जन्म में सुठी हॉस्पिटल ठाती हूंदी। त माण्हू अगरि कोई हॉस्पिटल ठाहे, सभु माण्हू हुते ईंदा, पंहिंजो इलाजु कराईंदा, ठीकु थी वेंदा, त दुआयूं मिलंदियूं आहिनि न। जंहिं ठाहे हुनखे दुआयूं मिलंदियूं आहिनि। भले माण्हू हुननि सां मिलनि न, लेकिन दुआयूं त मिलंदियूं आहिनि न। त उहो दुआयूं पोइ हुनजे ॿिए जन्म में हुनखे तंदुरुस्त शरीर थींदो आहे। इन रीति असां अहिड़ो ई कर्म करो जंहिंसां असांखे दुआयूं मिलनि। बाबा चए थो सदा ईअं ई सोचो कि मां जेको कर्म करां हुन सां माण्हू मूंखे दुआ ॾियनि। त हिन दुआयुनि जो खातो भरिजंदो आहे न, त असांजे ॿिए जन्म में असांजो ॿियो जन्म सुठो थींदो आहे। हिन जन्म में बि कम ईंदियूं आहिनि। हाणे बाप अची करे असांखे सुठा कर्म करण थो सेखारे। सतयुग में असांजा कर्म ॾाढा सुठा हूंदा आहिनि। हुते त कोई बुराई आदि हूंदी ई न आहे। हाणे भक्ति जो पाठ पूरो थियो, जन जन्मांतर केॾा धक्का खाधा अथव न, जप तप आदि कंदा आहियो। मां आयो आहियां त हाणे भक्ति जो फल ॾियण आयो आहियां। हिन करे भक्ति जो अंत आहे। हाणे द्वापर युग खां भक्ति शुरू थींदी आहे। मनुष्य दुखी थींदा आहिनि तॾहिं मूंखे यादि कंदा आहिनि। सत्य त्रेता में तव्हां सौभाग्यशाली हुयो, हाणे दुर्भाग्यशाली थी आहियो। रोअण पिटण चिल्लाइण जोर जोर सां ॻाल्हाइण, इहे दुर्भाग्यशाली जी निशानी थींदी आहे। पर माण्हू चवनि था असांखे सभु कुझु आहे, लेकिन इहे जेको घर घर में रोअण पिटण चिल्लाइण जोर जोर सां ॻाल्हाइण आदि जो इहो तरीक़ो थी वियो न, इहे दुर्भाग्यशाली जी निशानी थी आहे।
हिन करे हाणे बाबा असांखे सौभाग्यशाली ठाहिणु आयो आहे। बाबा चए थो मां ईंदो ई आहियां जॾहिं हिन नर्क खे स्वर्ग ठाहिणो हूंदो आहे, अर्थात कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच में ईंदो आहे। हाणे 84 जो जनम चक्कर पूरो थी, भारत ई सभिनि खां पुराणो देश आहे। इहो देश कॾहिं ख़तम न थींदो आहे। बाक़ी सभु देश पाणी में हली वेंदा, परंतु भारत देश सदा खां आहे। हिन करे भारत जी महिमा ऊंच आहे। बाबा चए थो ये सृष्टि चक्कर जो आहे न, जेको चरखो ॾेखारींदा आहिनि न भारत जे नाम चरखो ॾेखारींदा आहिनि, हुनजो मतिलबु आहे सृष्टि चक्कर आहे। 84 जन्म हाणे आत्मा जा पूरा थी विया। सत्युग त्रेता द्वापर कलयुग खां पोइ हाणे वापसि सां सत्युग अचिणो आहे। हाणे इहे थी दुनिया बदिली करे वाह वाह गुल गुल दुनिया थियण वारी आहे। हिन करे मां हाणे आत्माउनि खे वरितो ॾियणु आयो आहियां। छो जी अञा ताईं त असांखे पंहिंजे माउ बाप द्वारा वरितो पियो मिले, पंहिंजे पिछले जन्मनि जे कर्मनि अनुसार असांखे वरितो पियो मिले। माण्हू चवंदा आहिनि कि ॾिसो हीअ त वेठे वेठे थो खाए, कोई कम बि नथो करे, त हुनजो पिछले जन्म जा कर्म अथसि, त उन जो ई थो खाए न। असां त चऊं था असां एॾो कमायूं था, इहो वेठे थो खाए, त हुनजा कर्म अहिड़ा अथसि पिछले जन्म जा। लेकिन अगरि हिन जन्म जो सुठो न हूंदसि त ॿिए जन्म जा पोइ हुनखे उहो ई ओड़ो ई फल मिलंदो न। हिन करे कोई कंहिंजे लाइ करे नथो, सभई आत्मायूं पंहिंजे कर्मनि अनुसार ई सुख दुख धन संपत्ति ॾिसनि थियूं। असां भले चऊं कि इहो ईअं थो करे, ईअं थो करे, लेकिन उहो पिछले जन्मनि में जेका कर्म करे आया आहिनि, उन्हनि अगरि सुठो दान पुण्य कयो आहे, सुठा कर्म कया आहिनि, त हिते उन्हनि खे वेठे वेठे बि सभु कुझु मिलंदो। ऐं जेका एॾी महिनत कंदा उन्हनि खे कुझु बि न मिलंदो। इहे सभु कर्मनि जे अनुसार आहे। त बाबा चए थो पाण खे सदा पंहिंजा कर्म सुठा करणा खपनि। सतयुग में असां कॾहिं बि कर्म न कूटंदासीं। हाणे असां केॾा कर्म कुटंदा आहिनि न माण्हू, की अलाए असां छा जन्म में पिछले जन्म में करे आयासीं। हाणे बाबा देवी देवताउनि जी दुनिया स्थापना करण आयो आहे, हुते अथाह सुखी हूंदी आहे। पढ़ाइण वारो बाप आहे। बाबा हिकु बारी अची करे मनुष्य खे श्रेष्ठ त श्रेष्ठ मत ॾींदो आहे। मनुष्य मत ते हली करे मनुष्य ऐं इहा दुनिया नरकवासी थी आहे। हाणे परमात्मा अची करे असांखे ऊच ते ऊच मत थो ॾे, शास्त्रनि वारी मत नथो ॾे बाबा। इहे शास्त्रनि में जेकी ॻाल्हियूं आहिनि बाबा उहो पढ़ी करे नथो ॿुधाए। भॻवानु त बाप आहे न, बाप खे त पतो अथसि न मुंहिंजे ॿार सुखी कीअं रहंदा। त परमात्मा में त मत आईसीं, उन्हनि खे त पंहिंजी सम्झ आईसीं। परमात्मा कोई असांखे शास्त्र पढ़ी न ॿुधाईंदो आहे कि तव्हां हीअं करो हूअं करो, ॾिसो हीअं लिखियलु आहे हीअं लिखियलु आहे। भॻवानु बाप में सम्झ आईसीं, उन्हनि में सभु ज्ञान अथसि। पीउ में त सभु सम्झ हूंदी आहे न, पीउ जे असां सभु ॿार आहियूं, पूरी सृष्टि हुननि रची अथनि। हाणे बसि विकारनि जे वश थी करे असां हीअं अहिड़ा थी विया आहियूं। सम्झो घर में माउ बाप पहिरियों ॿारनि खे सुठी शिक्षाऊं ॾींदा आहिनि, सुठी सभु चीजूं ठाहे ॾींदा आहिनि। कल्ह को माउ बाप काॾे विया ॿाहिरि, अची करे ॾिसनि त ॿारनि सभु कुझु ख़राबु करे छॾियो। ईअं बाबा बि असांखे सभु कुझु सुठो ठाहे ॾेई वियो न 5000 साल पहिरियों। हाणे अची बाबा ॾिसे थो त चवनि था कि इहो त छा करे छॾियो अथव, तव्हां त हिकदमि कारा थी विया आहियो, आत्मा कारी थी आहे, तव्हांखे त कोई धन संपत्ति कोन अथव, न आत्मा जी शक्ति गुण सम्झ आहिनि, न तव्हांखे कोई स्थूल धन अथव। त इहा हालत कीअं थी तव्हांजी? बाबा पुछे थो एॾो धन मां तव्हांखे ॾिनो काॾे वियो, तव्हां एतिरा कारा छो थी विया? जबकि तव्हां जलायो बि था रावण खे हर वश। आख़िर हिन रावण खे छो था जलायो? छो जी इहो ई तव्हांजो दुश्मन अथव। तव्हांजी आत्मा खे दुखी करण वारो इहो काम क्रोध लोभ मोह अहंकार ई आहे। हाणे इन्हनि खे छॾो, केरु थो चए? आत्माउनि जो पीउ थो चए। त पीउ जो चए त मञिणो खपे न। पीउ चए थो तव्हां दुखी परेशान हिन करे था थियो त छो था छॾो? मां आयो आहियां तव्हांखे ऊच ते ऊच मत ॾियण, जंहिंसां इहे दुनिया में सभु प्रकार जा लड़ाई झगड़ा दुख अशांति सभु ख़तम थी वेंदा, कोई बि विकार न हूंदो। एतिरी ऊची मत परमात्मा ॾियण आयो आहे। शांति धाम आहे हिन दुनिया में, ब्रह्मा जे तन में अची करे कलयुगी पतित दुनिया में अची करे असांखे पावन ठहिण जी मत ॾींदो आहे।
बाबा जी तो ॾिसो डॉक्टर भी के बीमारी सां ड्रिजंदो न ड्रिजंदो न, उहो त सुठी रीति इलाज कंदो, इहो थोड़ी ड्रिजंदो कि न न न मां त इलाज न कंदमि, मूंखे न बीमारी थी वेंदी। ईअं ई परमात्मा आहे सदा पावन, पति त दुनिया में ईंदो आहे, लेकिन ईअं न सोचदो आहे कि मां दुनिया में वेंदमि त मां पति त न थी वञा, न, बाबा जी तो मां त सदैव पावन आहे, मूंखे स्मृति रहंदी आहे न, ऐं मूंखे सम्झ आहे, मां आत्माउनि खे ई ॾिसी करे ॻाल्हाईंदो आहे। आत्मा आत्मा खे ॾिसी करे ॻाल्हाईंदो न त कोई बि विकार साम्हूं न ईंदो आहे। ये तो शरीरनि सां ई विकार आहिनि, त बाबा खे कोई बि प्रकार जो विकार छो न टच थींदो आहे, छो जी बाबा सदैव अशरीरी रहंदो आहे। इन करे असांजे मन में स्वप्न में भी कोई विकार, बुराई, दुख, अशांति, कोई गंदो स्वभाव संस्कार न अचे। हुनजे लाइ सदैव पंहिंजे खे निराकार आत्मा सम्झो, मां प्रकृति जे विच में आहियां। सूर्य जे अॻियां अंधेरो ठही न सघंदो आहे, उहो ई अगरि मां सदा आत्मिक स्वरूप में टिकल रहंदमि त मुंहिंजी आत्मा जी शक्तियुनि जे अॻियां कोई भी आसुरी शक्ति, बुराई, विकार ठहरी न सघंदो आहे। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान संस्कार मिटाइण ऐं मिलाइण में एवर रेडी रहण वारा रूहानी सेवाधारी ठहो। जीअं स्थूल सेवा में सदा एवर रेडी रहंदा आहियो न, जाते जो सॾु करे हुते पहुची वेंदा आहियो, ईअं ई हाणे मन में भी इहे संकल्प धारण करो कि मूंखे सभिनि सां संस्कार मिलाइणा आहिनि, जो सोचूं उन समय उहो करूं। छोजी असांजी सोच कुझु बि हलंदी आहे, ॻाल्हाईंदा कुझु ॿियो आहियूं, करूं कुझु ॿियो था, त हाणे हिन टिन्हिनि में असांखे हिकु रहणो आहे, जेकी सोच ओड़ो ॻाल्हाइण ओड़ो कर्म। हाणे संस्कार मिलाइण जो समय आहे। बाबा जो संस्कार जेका आहिनि उहो मुंहिंजी आत्मा जो संस्कार आहिनि कि परमात्मा सभिनि जो प्यारो आहे। परमात्मा कॾहिं कंहिंजे लाइ कुझु सोचंदो उल्टो सुल्टो न। उहो ई मुंहिंजा बि संस्कार स्वभाव आहिनि, मां बि परमात्मा जहिड़ी आहियां, अर्थात मूं में बि परमात्मा जहिड़ा संस्कार स्वभाव आहिनि। स्लोगन आहे प्योरिटी जी रॉयल्टी जो अनुभव करण ऐं कराइण ई रॉयल आत्मा जी निशानी। माण्हू सोचदा आहिनि रॉयल मतिलबु वॾे गाॾियुनि में घुमनि, सुठा कपिड़ा पाइनि, इन्हनि खे माण्हू रॉयल सोचदा आहिनि, लेकिन बाबा चए थो रॉयल मतिलबु जेकी आत्मा शुद्ध पवित्र हुजे, जंहिंजे मन वाणी कर्म संबंध संपर्क सभु शुद्ध हुजे, उनखे चइबो आहे रॉयल आत्मा। तो सदा पवित्रता जी रॉयल्टी रखो, खुदि बि करो, खुदि बि रहो, ॿियनि खे बि करायो, अनुभव करायो। ये ही रॉयल आत्मा जी निशानी।